याद अची रही आहे, हिकिड़ो बादशाह हुयो, शायद बादशाह सिकंदर लोधी उनजो नालो। वो एक बार घुमंदे 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 भारत जी धरती ते जेॾीमहिल पहुता, महाराष्ट्र पहुता, पंढरपुर जे आसपास, तो उन्हनि ॾाढी महिमा ॿुधी भगवान विठल जे भक्त नामदेव महाराज जी। खूब महिमा ॿुधी कि नामदेव महाराज हिनमहिल अहिड़ा धरती ते संत आहिनि जिन कई बार भगवान जो साक्षात दर्शन कयो आहे, जिन कई बार उन निरंकार खे साकार कयो आहे। जंहिं कुत्ते में भी भगवान खे ॾिठो, प्रेत में भी भगवान खे ॾिठो, हर शइ में भगवान ॻोल्हे वरितो, हर जगह भगवान मिली विया उन्हनि खे। ऐं साक्षात्कार त कई बार बाबा जन ॿुधाईंदा 77 बार उन्हनि दर्शन कया भगवान जा, जेके लिखियल आहिनि। उन जे अलावा त कई बार कया हूंदा। चओ हरे राम हरे राम। त अहिड़े नामदेव महाराज जी महिमा ॿुधी करे उहो बादशाह जेको हुयो ॾाढो ज़ुल्मी हुयो। हुन सोचियो हल भाई मां बि मिली अचां, ॾिसां त सही केरु आहे, मुलाक़ात त कयूं। त हिकु बार न्यापो मोकिलियो बादशाह सिकंदर कि नामदेव महाराज खे वठी अचो भाई, मुंहिंजे दरबार में, मुंहिंजी सभा में हाज़िर कयो। न्यापो वियो त नामदेव महाराज चयो छो भाई मूंखे छो यादि कयो अथऊं? महाराज तव्हां सां मिलण था चाहिनि। नामदेव महाराज चयो न न, असां कोन था मिलण चाहियूं भाई। अची करे संदेश ॾिनो सिपाहियुनि, त ॾाढो गुस्सो आयो बादशाह खे। चयो बादशाह खे तो मना करे, चयसि भाई ईंदे त ठीकु आहे, न ईंदे तुंहिंजे नगर में जेके भी संत भक्त आहिनि मां सभिनीनि ते अत्याचार कंदुमि। चओ हरे राम। केवल तूं ते न, छो जो हिनमहिल मुंहिंजो राज आहे। तूं न ईंदे त सोचे वठ, मां सभिनीनि भक्तनि ते अत्याचार कंदुमि, ब्राह्मण जेके आहिनि उन्हनि ते अत्याचार कंदुमि, भक्त जेके आहिनि उन्हनि ते अत्याचार कंदुमि, ॾाढो ज़ुल्म कंदुमि भाई। तूं नालो त मुंहिंजो ॿुधियो हूंदो, तंहिंखां हली अच। नामदेव महाराज इहो सोचे करे हली विया। चओ हरे राम। हरे राम। कि मुंहिंजे कारण कंहिं भी संत ते, कंहिं भी भक्त ते कोई आंच न अचे। इहो वीचार करे नामदेव महाराज उते पहुता, हथ जोड़े चवण लॻा जी बादशाह हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी सेवा कयां, कहिड़ी आज्ञा आहे? चई भाई मां तुंहिंजो ॾाढो नालो ॿुधियो आहे कि तूं हिंदुनि जो महान संत आहे, भक्त आहे भगवान विठल जो, तोमें खूब करामत आहे, खूब तूं चमत्कार ॾेखारिया आहिनि, असांखे भी कोई चमत्कार ॾेखार। चओ हरे राम। हरे राम। असांखे भी कोई चमत्कार ॾेखार। त नामदेव महाराज खिलण लॻा, चयो न न महाराज, मां कोई जादूगर थोड़ी आहियां, मूंखे कोई चमत्कार ॾेखारण थोड़ी ईंदो आहे। त चयो असां त ॿुधियो आहे कई जादू तूं ॾेखारिया आहिनि, कई चमत्कार तोसां थिया आहिनि। चई मूंसां कोन थिया आहिनि उहे, मां कोई जादू न ॾेखारिया आहिनि, मां त केवल हिकु ई कमु कयो आहे जीवन में। कहिड़ो कमु? मां त विठल विठल जपियो आहे, पोइ मां कुझु भी कंदो आहियां त उहो जादू थी वेंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। हिते उन्हनि अहंकार न, इहो अहंकार मिटायो आहे। असां थोड़ो भी कुझु कंदा आहियूं त उनजो अहंकार कंदा आहियूं। हिते उन्हनि एॾा चमत्कार ॾेखारिया, पर चवनि था न न इहे सभु महिमा विठल जे नाम जी आहे, भगवान जे नाम जी आहे। मां त कुझु भी न कंदो आहियां, जेको कंदो आहियां उहो भगवान चमत्कार बणाए छॾींदो आहे। चओ हरे राम। हरे राम। बादशाह ॾाढी जिद कई, मूंखे चमत्कार ॾेखार, मूंखे जादू ॾेखार भाई कुझु, ताकि मूंखे भी त भरोसो थिए। मना कयो नामदेव महाराज। राजा खे गुस्सो आयो। साम्हूं हिकिड़ी गऊ माता हुई। चओ हरे राम। हरे राम। चई चमत्कार ॾेखारे थो कि न? चई महाराज मूंखे कुझु ईंदो ई न आहे, तव्हां जबरदस्ती जिद था कयो। चई ठीकु न थींदो भाई। चई मूंखे कुझु न ईंदो आहे। बादशाह खे गुस्सो आयो, सैनिकनि खे आज्ञा ॾिनई, गऊ माता माराए छॾी। चओ हरे राम। क्रोध में चई न ॾेखारींदे त अहिड़ा ई ज़ुल्म थींदे भाई। नामदेव महाराज जे अखियुनि में आंसू अची विया। चओ हरे राम। हरे आंसू अची विया। चई हाणे ॾेखार कोई चमत्कार, तोखे एॾी देर खां चऊं पिया, तुंहिंजे कारण अजाई वीचारी गऊ मरी वई। ॾाढो रोअण लॻा कि प्रभु मूंखे माफ़ कजां, मुंहिंजे गुनाहनि जे कारण हिन ज़ुल्मी बादशाह गऊ माता जी हत्या करे छॾी आहे। प्रभु रक्षा कर, इन गऊ माता जी रक्षा कर। जय जय विठल, जय जय विठल चवंदे चवंदे गऊ माता जे शरीर ते वो हथ पिया फेरनि, जय जय विठल, जय जय विठल। अहिड़ी कृपा थी, एॾो चमत्कार थियो,
वो मृतक जेकी गऊ माता हुई वो वरी जीअरी थी वई। चओ हरे राम। हरे राम। वरी जीअरी थी वई त इहो छा थी वियो भाई? चमत्कार थी वियो। राजा खे छा ॾिसणो हुयो? चमत्कार। जीअं ई राजा ॾिठो त पंहिंजे आसन तां उथी वियो, सिधो वञी करे नामदेव महाराज खे प्रणाम कई। चई इहो ई त मां तव्हांखे पहिरियों ई पियो चवां, ॾेखारियो। पहिरियों ई ॾेखारियो आहे त मूंखे मारणी न पए गऊ माता। तॾहिं बि नामदेव महाराज ॾिसो एॾो वॾो चमत्कार थियो। हिन महिल गऊ माता मरियल हुई, उहा जीअरी थी वई। नामदेव महाराज जे हथ फेरण सां, नाम जपण सां नामदेव महाराज चवंदा, अरे ओ मूर्ख राजा, इहो मां कुझु थोड़ी कयो आहे, इहो त मुंहिंजे विठल ई कयो आहे। चओ हरे राम। हरे ये मुंह में कोई जादू थोड़ी आ, मुंह में कोई चमत्कार जी शक्ति थोड़ी आ। मां जंहिंजे शरण में आया, मुंहिंजो जेको मालिक आ, उन जी शक्ति आ। त कौन कौन मान, कौन अभिमान? ॿुधायो छाजो हिते उन्हनि मान वरितो, कहिड़ो अहंकार कयो? और राजा चुप थी वियो। राजा खूब उपहार ॾियण लॻो, हे बि वठो, हो बि वठो, तव्हां असांजे दरबार में रहो। चयो न न, मां पहिरियों ई हिकिड़े दरबार जी नौकरी कंदो आहियां, तो वटि कीअं रहां भाई? तव्हां मूंखां कुझु घुरी वठो। चयो कुझु बि न खपे, मां पंहिंजे लेखे तव्हांखे ॾियां थो हिकिड़ी सोन जी ॾाढी क़ीमती चारपाई, जेके चवंदा आहिनि खट चवंदा आहिनि, उहो खट हुई ॾाढी सुंदर तंहिं ज़माने में। उहो राजा पंहिंजे लेखे नामदेव महाराज खे उपहार में ॾिनी कि हे तव्हां खणी वञो। नामदेव महाराज चयो वधीक हाणे कुझु ॻाल्हाईंदुमि त वरी हिते बीहणो पवंदो। ठीकु आहे, स्वीकार कई, मथे ते रखियऊं ऐं उतां ॿाहिरि हलिया। ॿाहिरि निकिता नामदेव महाराज, थोरो ई अॻिते विया, हिकिड़ी नदी आई। नदीअ जे किनारे ते नामदेव महाराज जी वेठा। अचानक कहिड़ी मौज में हुया, अलाए उन्हनि खे कहिड़ी भॻवान जे नाम जी मस्ती चढ़ियल हुई। उहो खट खयूं, सिधो नदीअ में फिटी कयूं। चओ हरे राम। हरे न खपे भैया असांखे अहिड़े ज़ुल्मी राजा जो कोई उपहार बि न खपे। चओ हरे राम। हरे राम। इहो नज़ारो राजा जा कुझु सैनिक ॾिसनि पिया। उन्हनि अची करे तुरंत ॿुधायो, चई महाराज हिन महिल तव्हां क़ीमती उनखे चारपाई ॾिनी आहे? हा हा। चई हुन संत ख़बर अथव छा कयो आहे? नदीअ में फिटी करे छॾी आहे। तव्हां हुनखे एॾी क़ीमती क़ीमती ॾियो था, हुनखे त कोई असर ई नथो पए, हुन फिटी करे छॾी। राजा खे वरी गुस्सो आयो, चई सॾु कयो, वापसि सॾु कयो हुनखे। चओ हरे राम। हरे राम। सॾु त कयो। नामदेव महाराज खे वरी वठी आया। हाणे राजा चालाक, वो साव करे पुछे, महाराज जेकी मां तव्हांखे चारपाई ॾिनी उहो ठीकु आहे? चयो हा ठीकु आहे भाई। आनंद वठो था? चयो सभु बढ़िया आहे, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे। चई थोरो ॾेखारियो त काथे आहे उहा, ओड़ी ॿी ठाराइणी आहे। चओ हरे राम। हरे राम। नामदेव महाराज खिलण लॻा। चयो अच्छा, यानी हिनखे जानकारी पइजी वई आहे, परीक्षा थो वठे। ॾेखारियो त महाराज, उहो जेकी मां तव्हांखे ॾिनी ॾाढी क़ीमती, उहो मूंखे ॾेखारियो त ॿ-4 ॿी ठाराइणियूं आहिनि। नामदेव महाराज खिलण लॻा। चयो परीक्षा थो वठे भाई? चई न महाराज, मां केरु हूंदो आहियां तव्हांजी परीक्षा वठण वारो? तव्हां त एॾा जादूगर आहियो, चमत्कारी आहियो। चई तूं परीक्षा थो वठे? चङो ठीकु आहे, हल हिकु कमु कर, 2-4 पंहिंजा सैनिक ॾे। वठी आया सैनिक खे, जंहिं नदीअ जे किनारे वेठा हुया उते वापसि आया। चयूं भैया हिन में गोतो लॻायो, अंदरि वञो नदीअ जे, ऐं पंहिंजी चारपाई खणी अचो। चओ हरे राम। राजा तुरंत मोकिलियो। 2-4 जेके सैनिक अंदरि विया, उन्हनि गोतो हयो, टुॿी हई त अंदरि ॾिठऊं हिकु न, नदीअ में अनेक ओड़ी चारपायूं पई आहिनि। चओ हरे राम। नामदेव महाराज चयो जेकी तव्हांजी हुजे उहो खणी हली अचो भाई, अब पंहिंजे राजा खे वापसि ॾियो अची करे। हाणे राजा जो अकुल खुलियो, दिमाग़ खुलियो कि भाई मां जंहिंजी परीक्षा थो वठां उहो कोई साधारण न आहे। उहो अभिमान रहित, जंहिंखे मान जी बि इच्छा कोन्हे, जंहिंखे केवल अगरि अभिमान बि आहे त भॻवान जो ई आहे, भॻवान जी कृपा जो ई आहे। ॿियो कोई बि इच्छा कोन्हे जंहिंखे उन भक्त जी मां परीक्षा कॾहिं न वठां। चओ हरे राम। हरे राम। जेको उन परमात्मा जी शरण में आहे, त पोइ कॾहिं जीवन में उन बादशाह नामदेव महाराज खे परेशान न कयो। उहो बार बार चवंदो कि प्रभु तव्हां घुरी वठो, महाराज तव्हां घुरी वठो, तव्हां जेको घुरंदो। त नामदेव महाराज हिकु बार घुरियो। नामदेव महाराज चयो अच्छा राजा, रोज़ चवंदो आहे घुरी वठो घुरी वठो, घुरूं तोखां हिकिड़ी शइ, हा अॼु खां पोइ असांखे पंहिंजे दरबार में सॾु न कजां।
चओ हरे राम। हरे राम। अॼु खां पोइ असांखे तंग न कजां, परेशान न कजां, असांखे भक्ति करण ॾिजां। त पोइ कॾहिं उन परीक्षा न वरिती भाई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।